अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो पंहिंजो परहेज़ परानो हिन वक़्तु असां बीठा आहियूं सुल्तान कोट। असांजो मासात प्यारो दोस्त उस्ताद अब्दुल लतीफ़ वटि, जंहिं वटि आया आहियूं अॼु असां जेका वीडियो ठाहिण वॾे सां वीडियो ठाहियासीं। असांखे ॾाढो सुठो मज़ो आयो। असांजो ॿियो दोस्त आहे अमजद अली, असांजो पंहिंजो जेको आहे पटे भाई बि आहे, दोस्त बि आहे, टिकटॉकर बि सुठो आहे माशाल्लाह। हिन उस्ताद जो नालो छा आहे? ज़ाहिद हुसैन। माशाल्लाह सुठी इज़त ॾिनी अथऊं, असांखे प्यारु ॾिनो अथऊं, ॾाढो मज़ो आयो असांखे हिन वक़्तु जेको आहे त प्रोग्राम जे हिसाब सां। सुल्तान कोट जे हिन जेको आहे ॻोठ में उस्ताद अब्दुल लतीफ़ जी महिरबानी, भाउ ज़ाहिद, भाउ अमजद ऐं असांजो जेको भाइटियो आहे अब्दुल लतीफ़ जो पोइ मुटु आहे जेको अली हैदर भाई, हुननि जी वॾी महिरबानी, तव्हांजा लख लाइक़। असां जेके हीअ वीडियो ठाहींदा आहियूं परवेज़ परवाने जो जेको आहे जेके चैनल में, हुन में हमेशह जेको आहे को न को जेको सबक़ु हूंदो आहे। हाणे असां कोशिशि कई आहे त उन मुताबिक़ जेके अॼुकल्ह जा फ़ैसिला थियनि था चरबट राजा वारा, उन्हनि ते असां फोकस कयो आहे। इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी।